जी नाज़रीन, खानापुर वारे कच्चे मां आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। बडाणी बिरादरी जे हथियारबंदन कोटशाहू थाने ते हमलो करे SHO संदन पुट वॾे मुंशी समेत 5 अहलकारनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस जे ज़रिए मूजिब सखर पुलिस पारां गिरफ़्तार कयल ॾोहारी मर बडाणी खे छॾाइण लाइ बडाणी बिरादरी जे हथियारबंदन हमलो करे SHO ऐं वॾे मुंशी समेत 5 अहलकारनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो आहे। नापरकोट पुलिस जा पुलिस अटाला वाक़े वारे हंधि पहुतल आहिनि। SSP शिकारपुर जी अॻुवाणी में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस अटाला वाक़े वारे हंधि रवाना आहिनि। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरत आहे। जी नाज़रीन, अवां सां खानापुर वारे कच्चे मां आम ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। बडाणी बिरादरी जे हथियारबंदन कोटशाहू थाणे ते हमलो करे SHO कोटशाहू वॾे मुंशी समेत 5 अहलकारनि खे हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा करे फ़रार थी वञण में कामयाबी थी विया आहिनि। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस जे ज़रिए मूजिब बडाणी बिरादरी जे हथियारबंदन कोटशाहू थाणे ते हमलो करे SHO वॾे मुंशी समेत 5 अहलकारनि खे अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। बडाणी बिरादरी जे हथियारबंदन सखर पुलिस पारां गिरफ़्तार कयल ॾोहारी मर बडाणी खे छॾाइण लाइ कोटशाहू थाणे ते हमलो करे SHO ऐं वॾे मुंशी समेत 5 अहलकारनि खे मुबैना अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।